हाँ वटि अचणु चाहींदमि उन जॾहिं तव्हां लॉ जी ॻाल्हि कयो था कैनेडा में हिते अगर मौक़ो मिलियो त तव्हां उते जो ई पुछंदासीं बट कमिंग टुवर्ड्स कैनेडा एजुकेशन में लॉ जी इन्फोर्समेंट उते कीअं ॾिठी आहे तव्हां? असां में जीअं कोर्सिस हूंदा आहिनि हाई स्कूल खां त उहे मतिलबु हर मतिलबु चॉइसिस हूंदियूं आहिनि जीअं ॿार जी जेका चॉइस हुजे या जंहिं तरफ़ इंट्रस्ट हुजे उन ई तरफ़ त लॉ मतिलबु आई गेस हिस्ट्री में पढ़ाए वियो आहे त कहिड़ो इफेक्ट आहे लॉयर्स जो हा पाकिस्तान सॉरी कैनेडा हा अच्छा इन सां गॾो गॾु आई एम सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटां पई तव्हांजो जेको माइक आहे उहो किथे ॿियो किथे घुमी रहियो आहे उहो तव्हां सां गॾु आहे मुझे कोई बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं तो को मसलो कोन्हे असां वराए खां स्टार्ट कंदासीं इहो सवाल बट आई गेस इहा ख़ूबसूरती आहे तव्हांजे लाइफ प्रोग्राम्स जी ऐं इहा तव्हांखे फील ॾींदी आहे त तव्हां ठीकु आहे जीअं चवंदा आहिनि त माण्हू ज़िंदा हूंदो आहे त माण्हू चुरंदो पुरंदो नज़र ईंदो आहे सो लाइफ प्रोग्राम्स जेके इहे नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि इहे ख़ूबसूरती हूंदियूं आहिनि इहे ॿुधाईंदियूं आहिनि त वाक़ई में ही हिकु लाइव शो आहे जेको हली रहियो आहे जंहिंमें ग़लती जी गुंजाइश न आहे ऐं ग़लती थी बि थी वञे त उनखे एतिरो ख़ूबसूरती सां कवर करे छॾियो जेका ग़लती आहे उहो ग़लती न लॻे अच्छा जी माइक लॻी वियो असां वटि असांजे आवाम जी आवाज़ वापसि अची वई आहे हाणे छा कुझु चई रहिया आहियो लॉ हिकिड़ी चॉइस आहे आई बिलीव मुंहिंजे ओपिनियन में आई बिलीव लॉ इज़ अ चॉइस जेके स्टूडेंट्स आहिनि जेके स्ट्राइव था कनि बेटर लाइफ मतिलबु एडवोकेसी जे लाइ पंहिंजे सिटी या प्रोविंशली फेडरली पंहिंजे मतिलबु कंट्री ते वर्क करणु चाहिनि या जेके राइट्स आहिनि ह्यूमन राइट्स आहिनि ॾिसो देयर इज़ डिफरेंट टाइप्स ऑफ लॉ राइट हाणे मां थी पढ़ां क्रिमिनोलॉजी पर ॿिया बि आहिनि इमिग्रेशन लॉ आहे फैमिली लॉ आहे टोर्ट लॉ आहे त जेके माण्हुनि जा इंट्रस्ट आहिनि उन तरफ़ जेके आई गेस इन अ वे माण्हू जंहिं शइ जी तरफ़ मतिलबु they want to move forward in what direction उन ई डायरेक्शन था वञनि सही अच्छा ही ज़रूरु मैं शामिल करणु चाहींदमि जॾहिं तव्हां एज़ लॉ स्टूडेंट तव्हां ॾिसो था एंड जॾहिं तव्हां पाकिस्तान में माण्हुनि खे उहे तमामु लॉस खां किथे परे ॾिसो था असांजो रिश्तो ई न आहे न उन्हनि सां असांजो लॉ सां कोई रिश्तो कोन्हे काफ़ी माण्हू इन टाइप जा असांखे नज़र ईंदा आहिनि ऐं उहे बि असां मां तव्हां ई मूं मां ई हिकु आहिनि उहे की ॿिया माण्हू कोन्हनि असां मां ई हिकु आहिनि मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी त तव्हांखे छा थो लॻे त सोसाइटी में जेके असांजा लॉ जा स्टूडेंट्स आहिनि या जेतिरा बि माण्हू एडवोकेसी सां रिलेट कनि था जेके उहे चाहे उहे प्रोफेशनल करियर आहिनि या अञा प्रैक्टिस में आहिनि उन्हनि तमामु माण्हुनि जो सोसाइटी ते कहिड़ो इम्पैक्ट पए थो जॾहिं को हिकु लॉ जो स्टूडेंट कंहिं बि कंहिं फैमिली में को हिकु लॉ जो स्टूडेंट अचे थो छा डिफरेंस ॾिसो था कुझु ईअं बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं न जेको पहिरियों डॉक्टर थींदो आहे पोइ सॼो ख़ानदान हुनखां इलाज कराईंदो आहे त छा लॉ जो स्टूडेंट ईअं ई सोसाइटी में डिफरेंस खणी ईंदो आहे आई थिंक इट्स क्वाइट इंस्पायरिंग इंस्पिरेशन थी वञे हिकिड़े लॉयर ॾिसो था त हिकिड़ो माण्हू लॉयर आहे उहो कहिड़ो कमु थो करे के मतिलबु इश्यूज़ खे टैकल थो करे त ॿियनि माण्हुनि खे ॿिया माण्हू इंस्पायर था थियनि त यू ऑल्सो वांट टू गो टुवर्ड्स सही इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे तव्हांखे कंहिं इंस्पायर कयो मां हिकिड़ो शो ॾिसंदी हुयसि नेटफ्लिक्स ते सूट्स हा उन में इंस्पायर कयो चलो भाई न शुरूआत खां मूंखे सभु चवंदा तूं मतिलबु माशाल्लाह आर्ग्यूमेंट में माना तूं ॾाढी तेज़ आई मुंहिंजी डिज़ायर हुई मतिलबु आई गेस आई वांट टू वर्क टू सर्व माई कंट्री भले कैनेडा ई हुजे पाकिस्तानी हुजे ॿई मुंहिंजा मुल्क थिया डुअल सिटीज़न त आई गेस पंहिंजे मुल्क खे बहितर करण जे लाइ सुठा रूल्स क़ाइमु करण जे लाइ इन जे करे हा उनजी ज़ाहिर आहे अगरि क़ाइमु करणा आहिनि त उनजी नॉलेज हुजणु ज़रूरी आहे उनजी एजुकेशन हुजणु ज़रूरी आहे ऐं आई गेस दैट इज़ द बेस्ट वे त तव्हां लॉ जा स्टूडेंट थी वञो अगरि तव्हांखे इन तरीक़े तव्हांखे सोच रखणी आहे अदरवाइज़ असांजो लॉ सां को पालो कोन्हे न त असांखे वाक़ई में अच्छा कॾहिं कॾहिं मां सोचींदी आहियां इट इज़ एक्चुअली ट्रू असां त मज़ाक में इहे चई वेंदा आहियूं बट असां जिथे कमु करे रहिया हूंदा आहियूं जिथे असां पढ़ी रहिया हूंदा आहियूं जेको कुझु बि असांजी ज़िंदगी में थी रहियो हूंदो आहे उन हर हिकु स्टेप जो हिकु लॉ आहे जेको असां वटि लिखियलु आहे बट असांखे उनजे बारे में ख़बर ई कोन हूंदी आहे ऐं केतिरियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे नुक़सानु असांखे ॾेई रही हूंदियूं आहिनि सिर्फ़ु इन जे करे छो त असां उन लॉ खां अवेयर कोन हूंदा आहियूं तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं थोरो सो मां इहो बि ॾिसणु चाहियां थी जीअं असां पहिरीं बि ॻाल्हि कई त एम श्योर काफ़ी सारियूं अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ हूंदियूं जेके NED यूनिवर्सिटी जो फेस हूंदियूं ऐं हिन वक़्तु फलां जॻह ते फलां फेस थी सर्व करे रही हूंदियूं उहे सक्सेस स्टोरियूं जेके दिलि ते लिखिजी वियूं हुजनि के अहिड़ियूं सक्सेस स्टोरीज़ जेके NED यूनिवर्सिटी मां पास आउट थी निकितियूं हुजनि राइट असां जेका मां ॻाल्हि कई न त
असांजी हिस्ट्री 1921 खां स्टार्ट लिखणु शुरू थी आहे त अमेरिका में कैलिफोर्निया में द प्लेस कॉल्ड एज सिलिकॉन वैली. हा सिलिकॉन वैली इज़ द हब जिते IT जा जेके सभु इंडस्ट्रीज़ आहिनि जिते कमु थियनि था पिया. त उते लार्ज नंबर ऑफ NED ग्रेजुएट्स आर वर्किंग हुते. नॉट ओनली वर्किंग एट गुड हायर पोजिशंस द बॉसेस. ऐं उन्हनि में घणा ई अहिड़ा आहिनि जेके हिते अची पाकिस्तान खे बि हेल्प आउट कनि था पिया. अलॉन्ग विद दैट असां जेको तव्हां जेके गूगल कंदो त उन में अशरफ हबीबुल्ला इज़ अ पर्सन. अशरफ हबीबुल्ला इज़ अ ग्रेजुएट ऑफ NED यूनिवर्सिटी NED कॉलेज 67 मुंहिंजे पैदाइश खां पहिरीं जो. He's a civil engineer but he had established a software house in America. ऐं हुनजो मेन पर्पज़ जेको सो कंस्ट्रक्शन ब्रिजेस एंड ऑल दिस थिंग्स खे सॉफ्टवेयर मुहैया करणु आहे. हे जेके वॾा वॾा हाई राइज बिल्डिंग्स आहिनि अमेरिका में एंड इवन बुर्ज खलीफ़ा इन जो जेको पूरो डिज़ाइन उन्हनि जे कंपनी सॉफ्टवेयर ते थियल आहे. ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में सपोर्ट कंदो आहे. NED यूनिवर्सिटी खे सपोर्ट कंदो आहे. पंहिंजो सॉफ्टवेयर फ्री ऑफ कॉस्ट ॾींदो आहे. त दीज काइंड ऑफ पीपल आर सर्विंग हू आर गुड नेम्स गिविंग गुड नेम टू द यूनिवर्सिटी. अपार्ट फ्रॉम दैट मुंहिंजा पंहिंजा स्टूडेंट्स आहिनि उहे अमेरिका में यूरोप में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में कैनेडा में सुठे पोजीशन ते फैकल्टी मेंबर्स आहिनि.